बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जो हेडलाइन। डीसी जैकबाबाद गज़नफर अली कादरी बदली, संदसि जाइ ते डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल मुक़र्रर। डेप्यूटी कमिश्नर बदीन डॉक्टर हफ़ीज़ अहमद सियाल खे बदली करे थरपारकर मुक़र्रर कयो वियो ऐं 1 कलाक बाद थरपारकर खां बदली करे जैकबाबाद मुक़र्रर कयो वियो, जॾहिं त गज़नफर अली कादरी खे बदली करे खेसि घरू डेप्यूटी सेक्रेटरी मुक़र्रर कयो वियो आहे। ठुल्ह में पुलिस एहलकार जो तशद्दुद थियल लाश हथ। ॻोठ सिद्दीक नूनारी मां पुलिस एहलकार अली हसन सूमरो जो लाश हथ अचण बाद पुलिस संदसि भाॼाई खे गिरफ़्तार करे वरितो। जांच दौरान भाॼाई पारां 2 ॼणनि सां गॾिजी क़त्ल करण जो एतराफ़। पुलिस मूजिबि ॿिए सेक्शन थाणे ते गिरफ़्तार थियल मक़तूल जी भाॼाई हमीदा ख़ातून ॾोह जो एतराफ़ कंदे चयो आहे त मुंहिंजा साईंदाद उर्फ़ हीरो नसीराणी सां नाजाइज़ ताल्लुकात हुआ। ॿेर खे ख़बर पवण ते साईंदाद ऐं संदसि अज़ीज़ हबीब नसीराणी गॾिजी घुटा ॾेई क़त्ल कयो आहे, जंहिं बाद पुलिस मक़तूल जी ज़ाल मुस्मात करीमा सूमरो जी फ़रियाद ते हमीदा सूमरो, साईंदाद उर्फ़ हीरो नसीराणी ऐं हबीब नसीराणी मथां केस दाख़िल करे छॾियो आहे ऐं मुख्य जवाबदार साईंदाद नसीराणी खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जॾहिं त हबीब नसीराणी फ़रार थी वियो आहे। मुबारकपुर में SHO हाउस भरिसां स्पेयर पार्ट्स जी दुकान मां चोरी। अणसुञातल चोर बाबू ग़ाज़ी मस्तोई जी दुकान जा ताला टोड़े हज़ारें रुपयनि जो सामान खणी फ़रार थी विया। चोरनि जो पेरो हायर सेकेंडरी स्कूल भरिसां गुम थी वियो। दुकान मालिक चयो त मुबारकपुर पुलिस जो शहर में गश्त न हुजण करे शहर तोड़े ॻोठनि में चोरी जूं वारदातूं आम थी वियूं आहिनि। SHO मुबारकपुर ज़ुल्फ़कार लाशारी जो चवणु हो त कुझु शकी माण्हू गिरफ़्तार कया आहिनि, जिन खां पुछा ॻाछा हलंदड़ आहे। गरीब खे सज़ा ॾेई रहियो आहे वीचारे घरू भरू जो बेगुनाह आहे। हीअ ॾिसो हीअ हालत आहे इंसानियत आहे। पाकिस्तान में सिंध में अहिड़ो ज़ुल्म थी रहियो आहे यार, कहिड़ी इंसाफ़ियत आहे। हीअ ॾिसो हीअ हालत आहे, ॾिसोसि हे ॾिसो हे ॾिसो। अकरी चौदगी में लारे होटल ऐं पंप भरिसां ट्रैक्टर ड्राइवर जो नौजवान ते कोकनि सां तशद्दुद। जिस्म जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में कोका लॻाए छॾिया, जॾहिं त नाज़ुक उज़ुनि में कोका विझी सरेआम नौजवान खे वहशाणे तशद्दुद जो निशानो बणाईंदो रहियो। रानीपुर वेझो शिकारपुर वासी ट्रैक्टर ड्राइवर अली हसन मस्ताने नौजवान अदनान भट्टी ते ट्रैक्टर जो बिस्तरो चोरी करण जो इल्ज़ाम लॻाए जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़ुनि में कोका टुंबींदो रहियो। नौजवान पारां रड़ियूं ऐं कूकूं करण ते ज़ालिम ड्राइवर खे रहम न आयो। वीडियो वायरल थियण बाद SSP ख़ैरपुर वाक़े जो नोटिस वठंदे SHO अकरी खे खेसि फौरी तौर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो आहे, जॾहिं त ट्रैक्टर ड्राइवर अञा ताईं गिरफ़्तार न थी सघियो आहे। पुलिस ड्राइवर खे गिरफ़्तार करण बाद आज़ाद कंदे मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त संदसि मथां को फ़रियादी न हुअण सबबि आज़ाद कयो आहे। हाला में वज़ीरिस्तान वासी कपिड़े जे वापारी पीरसन जो लाश हथ। 50 वरनि जे मोहम्मद ख़ान वल्द नवाज़ ख़ान पठान जो लाश हाला जे पुराणे नेशनल हाईवे ते मौजूद बंदि पयल ख़ानगी अस्पताल जे ॿाहिरां मिलियो। हाला पुलिस शहरियुनि जे इत्तला ते लाश खे तालका अस्पताल हाला मुंतक़िल करे वारिसनि खे इत्तला करे छॾियो आहे। तंगवानी वेझो नौजवान घरू परेशानियुनि खां तंग थी आपघात करे छॾियो। ॻोठ ख़ुश मोहम्मद बाजकानी में नौजवान सुभान बाजकानी पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो। सुल्तानपुर थाणे जो वायरलेस ऑपरेटर दिलि जो दौरो पवण सबबि फौत थी वियो। वायरलेस ऑपरेटर मुख़्तियार सहतो राति देर सां शादी जी तक़रीब में ओचितो दिलि जे दौरे पवण सबबि फौत थी वियो आहे। मोहम्मदपुर थाणे जी हद सोभा वाह वेझो 3 मोटरसाइकिलनि ते सवार अणसुञातल हथियारबंदनि ॼञ खे यरगमाल बणाए ॻोठ सैफल जखराणी वासी SHO मंज़ूर जखराणी जे पुटु जमील जखराणी जी वैन फुर करे फ़रार थी विया। फुर दौरान औरतनि ऐं ॿारनि में कीहाट, जवाबदार फ़रार। गाज़ी अहमद में ॻोठाणनि जो फंक्शनल लीग अॻवान आसिफ़ शाह ऐं पुलिस ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ सवाई राहू आसिन मोहम्मद इस्माइल जोणे जो, हाजी ख़ान जोणे जो, अयाज़ हुसैन राहू, अवामी वर्कर्स पार्टी जे अॻवान फैज़ मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी तालका प्रेस क्लब आॾो धरणो हयो। ॻोठाणनि जो चवणु हो त फंक्शनल लीग अॻवान सईद आसिफ़ अली शाह असांजी ज़मीन घरनि ऐं वाटर ते कब्ज़ो करणु चाहे थो। 2 ॾींहं अॻु 250 हथियारबंद साण करे ॻोठ ते धाड़ेलनि जीअं हमिलो कयो ऐं 3 ॾींहंनि अंदरि घर ख़ाली करण जो चई वियो आहे। हुननि IG सिंध खे अपील कई त काज़ी अहमद पुलिस ऐं फंक्शनल लीग जे ज़ालिम अॻवान ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे।
सूबाई वज़ीर एनर्जी इम्तियाज़ अहमद शेख चयो आहे त इमरान ख़ान जी हुकूमत खे हाणे घर वञणो ई पवंदो। महांगाई ऐं बेरोज़गारी माण्हुनि जूं रड़ियूं कढी छॾियूं आहिनि। पीपल्स पार्टी जेतिरियूं जमहूरियत लाइ कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि उन जो मिसाल नथो मिले ऐं ना ई कोई एतिरियूं कुर्बानियूं जमहूरियत खे बचाइण लाइ ॾींदो। PDM जी जिद्दोजहद जमहूरियत खे डीरेल करण न आहे बल्कि जमहूरियत खे महांगाई बेरोज़गारी खां बचाइण जी जिद्दोजहद आहे। लाहौर जो जलसो कामयाब रहियो। जेकॾहिं हाणे इमरान ख़ान खे समझ में नथो अचे त इस्लामाबाद मार्च इन जी हुकूमत जी बुनियाद लोॾाए छॾींदो। असां इस्तीफ़ा ॾेई छॾिया आहिनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन शिकारपुर प्रेस क्लब में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। लाड़काने में सिंधी शागिर्द तहरीक पारां पाकिस्तान मेडिकल काउंसिल जी नयुनि पॉलिसियुनि ख़िलाफ़ एहतजाज। सिंधी शागिर्द तहरीक जे अॻवाननि एतज़ाज़ गाईंचो। नवीद अब्बास कलोड़ो, शकीब नवाज़ नूनारी ऐं अली ज़ैब बिरोही प्रेस क्लब अॻियां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कंदे चयो आहे त पाकिस्तान मेडिकल काउंसिल जी नयुनि पॉलिसियुनि मजमूई तौर ते शागिर्दनि खे तमामु घणो नुक़सानु रसायो आहे। शागिर्दनि मथां ओचितो नओं सिलेबस मढ़ण ऐं टेस्ट में कोर्स खां ॿाहिरां सवाल अचणु नाइंसाफ़ी आहे। शिकारपुर वासी जो न्याणी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज। ॻोठ सालार भट्टी वासी साहिब ॾिनो भट्टी प्रेस क्लब पहुची मुगवी धी इरम भट्टी जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। साहिब ॾिनो भट्टी इल्ज़ाम हणंदे चयो त 9 महीना अॻु सोहंदड़ा बिरादरी जे अबू बकर सोहंदड़ो मुंहिंजी धी इरम भट्टी खे अगवा कयो आहे। न्याणी जी बाज़ियाबी लाइ केतिराई भेरा ॻोठ जे चङनि मुड़सनि वटि बि वयुसि पर कंहिं बि मदद न कई आहे। रहीमाबाद पुलिस बि अगवाकारनि सां बिट बणियल आहे। जन न्याणी खे बाज़ियाब कराइण बदिरां मुंहुं मथां कूड़ा केस दाख़िल कया आहिनि ऐं चङनि मुड़सनि शौकत भट्टी, एजाज़ भट्टी ऐं दीन मोहम्मद भट्टी सोहंदड़ा बिरादरी सां गॾिजी मुंहिंजी धी जो जिरगो 40 लखनि में कयो जेको मूंखे मंज़ूर न आहे। DIG लाड़काणो खे अपील आहे त मुंहिंजी न्याणी बाज़ियाब कराई वञे। मेहड़ में बाअसर वॾेरनि पारां स्कूल खे ओताश में तब्दील करण ख़िलाफ़ मेहरान टीचर्स एसोसिएशन सिंध जे मरकज़ी जनरल सेक्रेटरी दूल्ह दरिया ख़ान जतोई। मरकज़ी अॻवान हक़नवाज़ नूनारी ऐं जैकबाबा जे सदर अब्दुल ख़ालिक बुर्रो पंहिंजे गॾियल बयान में मज़म्मत कंदे चयो आहे त मेहड़ जे ॻोठ पुराचो जे छोकिरियुनि ऐं छोकरनि जे क़दीम प्राइमरी स्कूल ते वॾेरनि ख़ादिम हुसैन महेसर ऐं इमदाद महेसर तरफ़ां सालनि खां थियल कब्ज़े ऐं कब्ज़े ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ ॻोठाणनि अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट साजिद हुसैन महेसर, एजाज़ महेसर, माजिद महेसर ऐं ख़ुर्शीद महेसर जे घरनि मथां फायरिंग करण ऐं उन्हनि मथां तशद्दुद कंदड़ वॾेरनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे स्कूलनि ते थियल कब्ज़ो ख़तमु करायो वञे। ॿी सूरत में मटास पारां सॼी सिंध अंदरि एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। लहरकी में नौजवान शेख इत्तेहाद घोटकी जूं चूंडूं थी गुज़रियूं। एजाज़ अहमद सदर चूंडिजी वियो। अक्सरियत राय जोड़ियल बॉडी में सीनियर नायब सदर महताब अली, नायब सदर ग़ुलाम फरीद, जनरल सेक्रेटरी अब्दुल वाजिद शेख, इंफॉर्मेशन सेक्रेटरी आसिफ शेख चूंडिजी विया। ऐं बोज़ार वॾा जे डिग्री कॉलेज में अल हैदरी प्रीमियर लीग क्रिकेट टूर्नामेंट थी गुज़री जंहिंमें 6 टीमनि हिसो वरितो। कराची किंग्स ऐं सिंध ग्रीन फाइनल में पहुतियूं। कराची किंग्स पहिरियां बैटिंग कंदे 7 ओवर्स में 97 स्कोर ठाहियो जॾहिं त सिंध ग्रीन टीम हदफ़ पुठियां बैटिंग कंदे 6 ओवर्स ऐं 1 बॉल में 5 विकेटनि जे नुक़सान ते 98 रन्सूं मुकमल करे मैच खटे वरितो। खटींदड़ ऐं हाराईंदड़ टीमुनि डिग्री कॉलेज बोज़ार वॾा जे प्रिंसिपल प्रोफेसर शाह मोहम्मद शर, प्रेस क्लब बोज़ार वॾा जे सदर अमजद टांवरी, लेक्चरर मुनीर पहार, आरिफ अंसारी, सीनियर सहाफ़ी ज़मीर अंसारी, मोहम्मद अली बोज़ार ऐं ॿियनि खां ट्रॉफियूं वसूल कयूं। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।